रहीम। लिपटना पलटना पलटकर झपटना, लहू गर्म रखने का है एक बहाना। इंतहाई काबिल एहतराम स्टेज ते वेठल ज़िम्मेदारान प्रोग्रेसिव अलायंस ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा ज़िम्मेदार ऐं मुंहिंजे साम्हूं वेठल तमामु दोस्तनि खे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सभिनि खां पहिरीं त अॼु हिन सुठे ॾींहं ते असां गॾु थिया आहियूं अयाज़ भाउ खे मुबारकबाद ॾियण जे लाइ, ऐं हू वाक़ई बि हिकु न बल्कि लखें मुबारकुनि जे क़ाबिल आहे। हाणे ताज़ो कंहिं दोस्त ॻाल्हि कई त प्रोग्रेसिव अलायंस जो बानी, इन में बि का कूड़ ॻोल्हि कोन्हे, इहा हक़ीक़त आहे त प्रोग्रेसिव अलायंस खे मज़बूत करण में, हुनखे अॻिते वधाइण में ऐं इन कम खे सहारो ॾियण में अयाज़ भाउ जो हिकिड़ो सुठो किरदारु रहियो आहे। असां वटि उमूमी तौर ते जेको असांजो मिज़ाज ठहियलु आहे, हमेशह वर्सनि ते ज़ोर हूंदो आहे। माण्हू मरी वेंदो आहे, पोइ वेठा ऐलान कंदा आहियूं, लुड़क लाड़ींदा आहियूं, दाऊं कंदा आहियूं, कूकूं कंदा आहियूं, नज़मूं चवंदा आहियूं, शेर चवंदा आहियूं। वीचारो जीअरो माण्हू ईअं तड़पी तड़पी दुनिया मां हलियो वेंदो आहे। कॾहिं हुनखे ख़बर बि कान पवंदी आहे त को मुंहिंजो को चाहींदड़, को मूंखे बि को पसंदि कंदड़ दुनिया जे अंदरि को माण्हू आहे या कोन आहे। ऐं पोइ उमूमी ईअं थींदो आहे त असांजो जेको मुतहरिक कारकुन हूंदो आहे, जेको वर्कर हूंदो आहे, उहो वीचारो मायूस थी वेंदो आहे ॾाढो। ऐं पोइ कई अहिड़ा वर्कर आहिनि जेके मुतहरिक रहिया, फ़ाल रहिया, एक्टिव रहिया, उहे वीचारा माठ करे अची किथे कुंड पासो ॾेई अची वसाए करे वेही रहिया, ऐं अॻिते बि को पंहिंजो पैगाम, पंहिंजो मैसेज कन्वे न करे सघिया। इहा मायूसीअ जी कैफ़ियत थींदी इन जे करे त का मोट कोन मिलंदी आहे। ही कुझु अरसे खां अल्हम्दुलिल्लाह असांजे ख़ुसूसन असांजे ज़िले में ज़िंदा माण्हूअ खे हुनजे सुठे कम जी मोट ॾियण जी हिकिड़ी रवाजु हलियो आहे। चलो हिन ई तरीक़े सां, पर सुठो आहे त उन्हनि खे हिकिड़ी अहसास कमतरीअ मां कढी करे उन्हनि खे ऐं अहसास बरतरी जे तरफ़ उन्हनि जो सफ़रु थींदो आहे, ऐं उन में संदी बि दिलि ख़ुशि थींदी आहे। ज़ाहिर कमु करण जो हिकिड़ो जोश पैदा थींदो आहे, वलवलो पैदा थींदो आहे, शौक़ु थींदो आहे त हीउ कमु मूंखे अॻिते करिणो आहे। तो उहे दोस्त जिन हिन प्रोग्राम जो इनकाद कयो आहे, उहे बि क़ाबिले मुबारक आहिनि जे हुननि हिकिड़े दोस्त जी हौसला अफ़ज़ाई करण जे लाइ प्रोग्राम मुनक़िद कयो आहे। प्रोग्रेसिव अलायंस अल्हम्दुलिल्लाह जॾहिं खां पंहिंजे वजूद में आई आहे, तॾहिं खां काफ़ी बहितरीनु कम थिया आहिनि। दोस्त वेठा आहिनि जिन हिन कम खे अॻिते खणी ऐं हलिया आहिनि। उन्हनि में जेके बि दोस्त अॻियां वेठा आहिनि, ज़ाहिर त नालो वठण सां वरी कंहिंजो नालो रहिजी वेंदो, वरी मसइलो थी वेंदो। सभिनी दोस्त क़ाबिल मुबारक आहिनि, ऐं ख़ुसूसन मुबारकबाद जो क़ाबिल जंहिंजे लाइ अॼु काज सजायो वियो आहे, अयाज़ भाउ, उनजे लाइ खोड़ सारियूं मुबारकूं, खोड़ सारियूं दुआऊं। अल्लाह साईं अयाज़ भाउ खे जजी हयाती ॾे ऐं ईअं ई कमु कंदो रहे, ईअं ई हिन इंसानियत जो ऐं ईअं ई हिन ॾुतड़ियल वेचारी सिंधी क़ौम जी ख़िदमत कंदो रहे। ऐं अल्लाह साईं असांखे बि उहो जदोजहद, उहो होश, उहो हवास ऐं उहो ई दर्द दिलि में ॾे जेको दर्द खणी असीं पंहिंजे हिन क़ौम जी ख़िदमत करे सघूं। थैंक यू वेरी सो मच। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।